नाज़रीन अहम ख़बर वात शेयर कंदानो। इस्लामाबाद हाई कोर्ट में पाबंदी मड़ियल फॉरेन फंडिंग केस जी ॿुधणी थी आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई चेयरमैन इमरान खान के अधु कलाक अंदर अदालत में पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। इमरान खान के अधु कलाक अंदर अदालत में पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत पेशीअ ताईं इमरान खान के गिरफ़्तार करण खां रोके छॾियो। इमरान खान जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते बि रजिस्ट्रार 3 एतिराज़ वारिस थिया आहिनि। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट में पाबंदी मिड़ियल फॉरेन फंडिंग केस जी ॿुधणी थी आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई चेयरमैन इमरान खान के अधु कलाक अंदर अदालत में पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इन हवाले से नाज़रीन वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी इस्लामाबाद जो ब्यूरो चीफ नज़ीर चारण असां सां लाइन ते मौजूद है। नज़ीर आगाह कजो, इमरान खान के अधु कलाक में पेश थियण जो हुकुम ॾिनो वियो आहे, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी बिल्कुल, इस्लामाबाद हाई कोर्ट अॼु वाज़ह तौर ते ॿीहर रिमार्क्स ॾींदे चयो आहे त जंहिं दरख़्वास्त गुज़ार जी इनखे ॿुधणी थी रही आहे उहो दरख़्वास्त गुज़ार अञा ताईं पेश ई न थियो आहे, जंहिं ते मां चीफ जस्टिस अतरमल्ला चयो त मां अफ़सोस जो इज़हार कयां थो। अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट में चीफ जस्टिस अतरमल्ला जे सरबराह में 3 रुकनी बेंच इमरान खान तरफ़ां फॉरेन फंडिंग केस में गिरफ़्तारी खां अॻु ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। ॿुधणीअ दौरान इमरान खान पाण जेको आहे सो पेश न थियो ऐं उनजो जेको वकील हो फैसल चौधरी उहो अदालत में पेश थियो ऐं अदालत में जीअं ई पेश थियो त पहिरीं सभ खां पहिरीं चीफ जस्टिस अतरमल्ला इमरान खान जे वकील खां इहो ई सुवाल कयो त जेको आहे सो जेको दरख़्वास्त गुज़ार आहे इमरान खान उहो किथे आहे, उहो छो कोन पेश थियो आहे, जंहिं ते इमरान खान जे वकील चीफ जस्टिस अदालत खे जेको आहे सो या इन ॻाल्हि सां आगाही ॾिनी त इमरान खान जेको आहे सो बनीगाला में मौजूदु आहे, पर उनखे गिरफ़्तार करण जो जेको आहे सो असांखे ख़दशो आहे, जंहिं करे इमरान खान जेको आहे सो अदालत में पेश न थी सघियो आहे ऐं बनीगाला में जेको उनजो घरु आहे उनजे चोतरफ़ जेको आहे सो पुलिस जा जेके अटाला आहिनि उहे मौजूदु आहिनि, जंहिं ते चीफ जस्टिस अतरमल्ला जेको आहे सो नाराज़गीअ जो इज़हार कयो त जेको आहे सो हिकु दरख़्वास्त गुज़ार जेको इन अदालत में जेको आहे सो दरख़्वास्त दाख़िल करे थो ऐं उहो पाण जेको आहे सो अदालत में पेश न थियो आहे। असां चाहियूं था त इमरान खान पाण जेको आहे सो अदालत में पेश थिए, जंहिं ते हिकु दफ़ो ॿीहर इमरान खान जे वकील चयो त असांखे अदालत हुकुम करे त इमरान खान जेको आहे सो अधु कलाक जे अंदरि जेको आहे सो अदालत पहुची वेंदो, जंहिं ते चीफ जस्टिस अतरमल्ला चयो त असां कंहिंखे हुकुम नथा कयूं, जेको आइनी ऐं कानूनी रस्तो आहे जेको दरख़्वास्त गुज़ार आहे उनखे असां इहो अधु कलाक जी मोहलत ॾियूं था त हू जेको आहे सो अदालत में पेश थिए ऐं पंहिंजो जेको आहे सो मौक़ुफ़ जेको आहे सो अदालत ते आॾो रखे। अदालत तरफ़ां जेको आहे सो अॼु 3 वॻे ताईं जेको आहे सो इमरान खान खे अधु कलाक न पर 3 वॻे ताईं जेको आहे सो इमरान खान खे जेको आहे सो अदालत में हर सूरत में पेश थियण जो जेको आहे सो हिदायतनामा जारी कया विया आहिनि संदसि वकील जे ज़रिए ऐं अदालत तरफ़ां इहो हुकुम ॾिनो वियो आहे इस्लामाबाद हाई कोर्ट तरफ़ां त जेसीं ताईं इमरान खान अदालत में पेश नथो थिए तेसीं ताईं जेको आहे सो उनखे पुलिस खे ऐं इस्लामाबाद इंतज़ामिया खे ऐं घरू खाते खे हिदायत नज़ीर आगाह कजो, अधु कलाक में इमरान खान के तलब कयो वियो आहे त छा अधु कलाक में इमरान खान जे पेश थियण जा इम्कान आहिनि? जी बिल्कुल, असल में जेको आहे सो इमरान खान जंहिं तरीक़े सां तर्ज़ अमल सां हली रहियो आहे त उहो पंहिंजे चालुनि में पाण फासी रहियो आहे, जंहिंखे चवंदा आहिनि सियाणो का बि टंगो फासे, त इमरान खान हाणे हर तरफ़ खां फासी चुको आहे, चाहे इलेक्शन कमीशन जो केस हुजे उते उनजे ख़िलाफ़ अलॻि जेको आहे सो दरख़्वास्तूं हलंदड़ आहिनि, चाहे सुप्रीम कोर्ट हुजे उते अलॻि दरख़्वास्तूं हलंदड़ आहिनि, जॾहिं त जेको आहे सो सभ खां वधीक जेको इमरान खान जो प्रॉब्लम जेको गुज़िरियल ॾींहुं जेको FBI तरफ़ां जेको आहे सो जेको इमरान खान ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे उहो जेको आहे सो इमरान खान जे जेको आहे सो गले में पइजी सघे थो ऐं उन ई तहत जेको आहे सो जेको केस दाख़िल कयो वियो आहे उन ई तहत जेको आहे सो पुलिस ऐं इस्लामाबाद जी इंतज़ामिया जेको आहे सो इमरान खान खे कंहिं वक़्तु बि गिरफ़्तार करे सघनि था, जॾहिं त इन सां गॾोगॾु इहो बि ज़रूरु ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सो वफ़ाक़ी काबीना तरफ़ां बि जेको आहे जेको गुज़िरियल ॾींहुं वफ़ाक़ी काबीना जो अहम इजलास वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सदारत हेठि थियो, उन इजलास में वाज़ह तौर ते बाक़ाइदगी तौर ते इन ॻाल्हि जी हतमी मंज़ूरी ॾिनी वई त जेकॾहिं इमरान खान जेको आहे सो जेकॾहिं फितनो रोकन बंदि न कयो ऐं जेको आहे हुन जेको आहे इंतशार माण्हुनि में फैलायो ऐं उन्हनि खे ग़लति गाइड कंदो रहियो त पोइ वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह खे मुकमल फ्री हैंड ॾिनो वियो आहे ऐं छो जो राणा सनाउल्लाह पहिरीं जीअं इजलास शुरू थियो त हुन पहिरीं जेको आहे शर्त रखियो, आक्षण रखियो त इमरान खे जेकॾहिं तव्हां गिरफ़्तार करण जा मूंखे इख्तियार न ॾींदो त पोइ जेको आहे वॾी महिरबानी नज़ीर चारण आगाह करण लाइ।